करबला न भूलेंगे, करबला न भूलेंगे, करबला न भूलेंगे, करबला न भूलेंगे, करबला न भूलेंगे। जी नाज़रीन, पूरे पाकिस्तान की तरह आज योम आशूरा पर गडाब के इलाके लासी गोट में मातमी जुलूस अल हुसैनी इमाम बारगाह से बरामद होकर अपने रवाती रास्तों से होते हुए जो अल अब्बास इमाम बारगाह पर इख्तिताम पजीर होगा। सिक्योरिटी के सख्त इंतजाम किए गए हैं। मजीद अज़ादारों से बात करते हैं, इनका क्या कहना है। जी सिक्योरिटी के हिसाब से बुधाइजो तो जुलूस के कीअं लुकाफ पिया करियो, केतिरी नफ़री मौजूद है? हिते असांजी तक़रीबन 60 नफ़री आहे। हिन में 2 मोबाइलूं आहिनि, हिकु रेंजर जी मोबाइल आहे, 4 मोटरसाइकिलूं आहिनि। जुलूस के कार्डन ऑफ कयल आहे। तक़रीबन 8 गलियूं हिननि जूं आहिनि, 8 ई गलियूं हिननि जूं सील आहिनि। जुलूस बिल्कुलु सील थी पैक थी रसी जे अंदरि हले थो। इंशाअल्लाह ताला इमाम बारगाह हुसैनी को निकिता इमाम बारगाह अल अब्बास ताईं ख़ैर ख़ैरियत सां पहुची वेंदो। पोइ उते हुनजी मजलिस आहे, उते बि सिक्योरिटी लॻल आहे। हिन मुकमिल जुलूस खे फुल सिक्योरिटी आहे। अच्छा, जेको पहिरीं ॾींहं गुज़रिया आहिनि उन में सिक्योरिटी केतिरे क़दुरु हुई, कीअं हुई? उन में हिन जी जेका बि मजलिस वग़ैरह थींदी हुन तक़रीबन 10 जवान लॻल हूंदा, मोबाइल हूंदी ऐं पाण हूंदो, उहा बि तक़रीबन ख़ैर ख़ैरियत सां गुज़री। साईं, ये 10 मुहर्रम जो जुलूस हितां हुसैनी इमाम बारगाह तां निकिरंदो आहे, अल अब्बास इमाम बारगाह ते जो न पहुचंदो। हींअर जो जुलूस हितां निकितो आहे जो इन रस्ते सां थी सिधो इमाम बारगाह ते पहुचंदो। अल अब्बास इमाम बारगाह ते 10 ॾींहं अशरो थींदो आहे, मजलिस थींदी, उहा थी वई। 10 ॾींहं आख़िरी ॾींहुं आहे, ये जो जुलूस पहुचे तो अल अब्बास इमाम बारगाह ते इख्तिताम थींदो हुनजो। उन खां पोइ ज़ंजीर सानी उते थींदी, नियाज़ लंगर थींदो, उनको शाम गरीबा थींदी, एलवादा थींदी। अच्छा, सिक्योरिटी जे हवाले सां ॿुधाइजो। सिक्योरिटी माशाअल्लाह हिन साल बाक़ायदे जो आहे टाइट आहे। रेंजर्स भी आई आहे, पुलिस भी आई आहे, ऐं पहिरीं मुहर्रम खां वठी जेको आहे सिक्योरिटी बिल्कुलु टाइट आहे। रोज़ाना पुलिस वारा 2 पुलिस वारा इमाम बारगाह तो शाम जो नफ़री सुठी नफ़री ईंदी आहे। ऐं अॼु बि माशाअल्लाह रेंजर्स भी आहे, पुलिस भी आहे, बिल्कुलु तावन कयो आहे सिक्योरिटी। ऐं पंहिंजी असांजी सिक्योरिटी उहा बि आहे उन्हनि सां गॾु। अच्छा, ये जेको जुलूस जो रूट आहे उते सफ़ाई जे हवाले सां ॿुधाइजो। साईं, सफ़ाई बरसाति आहे, लाला रहीम के कल्ह जेको आहे सो असां घुरायोसीं, ॾेखारियोसीं। सफ़ाई त हाणे जाते काथे इहो ई आहे। बहरहाल कुझु सफ़ाई कई आहे, कुझु जेको आहे तव्हांजे साम्हूं आहे, इहे पाणी बीठो आहे, दुबा बीठा आहिनि। ख़ासि न आहे सफ़ाई जो जेको आहे न ख़ासि इंतज़ाम न थियो। बिस्मिल्लाह रहमान रहीम, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमान रहीम। तमाम अज़ादारान हुसैन को मैं सलाम करता हूँ। पुलिस, रेंजर्स और अपने कारकुन सब ने जो ड्यूटी दी है पुरअमन से दिए। पुरअमन से जो जुलूस मौला हुसैन इब्न अली का आज शहादत है, और ये बहुत बड़ी शहादत है कि पूरे अपना कुर्बा लेके गया करबला में 72 और लेके आया। चंद और बीबियाँ आई, बाकी मर्द सब शहीद हो गए। हम उसको पुरसा देते हो गए मौला हुसैन इब्न अली को, और तमाम बीबियों को पुरसा देते हुए हम पुरअमन से जा रहे हैं। आज 10 मुहर्रम है और कोई मुझे शिकायत नहीं है। सिर्फ ये शिकायत है कि रास्ते में जो पानी है उसकी थोड़ी सी हमें किल्लत हुई है और परेशानी का सामना करना पड़ रहा है। बाकी हमें रेंजर्स भी है, पुलिस भी है, अपना सही ड्यूटी अंजाम दे रहे हैं। मौला उनको खुश रखे और आप लोगों को भी मौला खुश रखे, आपके रिज़्क़ में रुज़गार में इजाफ़ा फरमाए, तरक्की और खुशहाली अता फरमाए। आप लोगों ने भी हमें पूरा भरपूर साथ दिया है माशाल्लाह से, और ये जुलूस अभी कदम ब कदम आगे बढ़ रहा है। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं, कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.